मटियारी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क की रिपोर्टर सुमा छुट्टो मूजिब उरलाल लग गोठ पुन्नू हिंगोरो में गैस्ट्रो विघे 6 औरतूं 2 ॿारनि समेत 20 खां वधीक मरीज़ गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि, जिन में मसमात वाहिंदू, मसमात हवा, मसमात ज़ैनब, साहिबा, मुशाहिदा, कुर्बान हिंगोरो, मोहम्मद उर्स, चनेसर, गुलण हिंगोरो ऐं समेत मुख़्तलिफ़ प्राइवेट अस्पतालुनि में दाख़िल ॻोठाणनि जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीली ऐं जर जो पाणी ख़राब थियण करे समूरे ॻोठ में गैस्ट्रो जहिड़ी वबाई बीमारीअ में मुब्तला थी चुका आहिनि। ॿिए पासे ॻोठाणनि जो चवणु आहे त सरकारी अस्पतालुनि में दवाउनि जी खोट ऐं सहूलियतुनि जे न हुजण करे प्राइवेट अस्पतालुनि में इलाज कराइण ते मजबूर रहियूं। उन्हनि जो चवणु आहे त ज़िले मटियारी जी इंतिज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदनि खे काफ़ी दफ़ा साफ़ पाणी लाइ चयो, मगर कंहिं बि क़िस्म जी वाहर न थी सघी आहे। हुननि जो चवणु आहे त असां हमेशह पीपुल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, मगर अफ़सोस जो असांजी कंहिं बि सार न लधी। हुननि सिंध हुकूमत तोड़े मटियारी ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि खे अपील कई आहे त नोटिस वठी साफ़ पाणी जा फिल्टर प्लांट लॻाया वञनि।